कोरंगी जिले के इलाके लांढी में हफ्ते अंदर 3 घरनि में धाड़े जूं वारदातूं। लांढी थाने की हद सेक्टर A36 में 4 जवाबदारनि एक घर में घिड़ी मर्दनि और औरतुनि के कमरे अंदर बंदी बंद करे छड़ियो। जवाबदार घर अंदर रखियल सोना जेवर, घर जा कागज, 1.5 खां 2 लाख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फोन खणी फरार थी विया। लांढी में धाड़े की वारदातुनि बाद इलाके में खौफ पकड़जी वियो आहे। खबर शामिल क्यों पिया। कोरंगी जिले के इलाके लांढी में हफ्ते अंदर 3 घरनि में धाड़े जूं वारदातूं थियूं आहिनि। लांढी थाने की हद सेक्टर A36 में 4 जवाबदारनि एक घर में घिड़ी मर्दनि और औरतुनि के कमरे में अंदर बंद करे। जवाबदार घर अंदर रखियल सोना जेवर, घर जा कागज, 1.5 खां 2 लाख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फोन खणी फरार थी विया। लांढी में धाड़े जे वारदात बाद इलाके में खौफ पकड़जी वियो आहे। उन हवाले से वधिक तफ़सील लाइ मौजूद है टेलीफोन लाइन से कराची कोरंगी में निज़ामुद्दीन भुट्टो। जी निज़ाम, आगाह कजो। जी बिल्कुल, कोरंगी जिले में अमन अमान की सूरत हाल मुसलसल खराब रहने के करे शहरी पान के अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार समझी रहा है। कोरंगी के लांढी वाले इलाके में रुगो 2 हफ्तन के अंदर घर में हाणे जी ये 3 वारदात जेका है वह पेश आई है। अज सुबह फजर महल जो है नामालूम जवाबदार दीवार भित टपी एक घर में दाखिल थी घर भातियुनि के कमरे अंदर रसन से बधी कम घर में सोना जेवर, कीमती कागज़, मोबाइल फोन जेके सोना जेवर रखियल हुआ उहे खणी फरार थी विया। जॾहिं त वाक़िब जो है खौफ में मुब्तला आहिनि। हीअ वारदात जेका आहे को लांढी वारे इलाके में 3 वारदात जेका आहे थी आहे। जॾहिं लांढी पुलिस सां असां राब्तो कयोसीं त लांढी पुलिस जो चवणु आहे त पहिरीं वारदात में जेके उहे जवाबदार असां गिरफ़्तार हले ई आहे। निज़ामुद्दीन भुट्टो, मेहरबानी आगाह करण लाइ।